नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं त सुल्तानपुर अलॻि ॻोठ कमाल खान में सखर ज़िले जी सियासी मैदान ते वीरनाप कप्तान अलहाज सखी सरदार अली गौहर खान अंडेर अलहाज जे आस्थाने अंडेर हाउस ॻोठ कमाल खान में हमेशह जीअं ख़ुशियुनि जा मेला मतल अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपल्स पार्टी अॻुवान जाम सैफुल्ला धारेजो जी अचानक आमद, अंडेर हाउस जे मेज़बान अली नवाज़ खान, अॻूणो यूसी चेयरमैन आफ्ताब अहमद खान, तारिक अली खान, अब्दुल रब खान, सिकंदर अली खान ऐं ॿियनि पारां रवायती अंदाज़ मुताबिक़ देसी तामन सां सजायल दस्तरखान सां आजियां कई। इन खां अॻु जाम सैफुल्ला खान जी आमद दौरान महिमाननि खे अलहाज सरदार अली गौहर खान पारां सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जाम सैफुल्ला खान धारेजो ऐं सथ में शामिल पीपल्स पार्टी तारका सदर मियां अब्दुल कवी, अॻूणो टाउन चेयरमैन शब्बीर शेख ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।